बि अथमि तीअं ई संदेह सीरतुनि जो नक्श कढियो अथमि। ही कंहिंजूं लिखियल सिटूं आहिनि। हीउ सुवालु मूं अव्हां खां पुछियो त हीअ सिटूं लिखियल कंहिंजूं आहिनि। दोस्तो हिन सुवाल जो जवाबु आहे जंहिंजूं ही सिटूं लिखियल आहिनि उहो लेखक आहे नारायण दास बंभाणी। जी हा, नारायण दास बंभाणी सही जवाबु आहे। हिन हफ़्ते अव्हां महिरबानी दोस्तनि जा प्रोग्राम पुछनि से पसंदि लाइ कुल 162 ख़त असांखे मौसूल थिया आहिनि, जंहिंमें सही ख़तनि जो कुल तइदादु आहे 118। अव्हां महिरबानी दोस्तनि जिन असांखे टिनी सुवालनि जा सही जवाब ॾियारे मोकिलिया, अव्हां जा नाला वठण खां पहिरीं नोट करियो ईंदड़ प्रोग्राम पुछनि से पसंदि लाइ नवां सुवाल। सुवाल नंबर पहिरियों आहे, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी सूरमी ससुई बंभोर छॾे पुन्हूअ लाइ पंधु निकिरी पई त पहिरीं मंज़िल कहिड़े हंधि कयईं? जी हा दोस्तो, सुवाल नंबर पहिरियों आहे, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी सूरमी ससुई बंभोर छॾे पुन्हूअ लाइ पंधु निकिरी पई त पहिरीं मंज़िल कहिड़े हंधि कयईं? सुवाल नंबर ॿियो आहे, शाह साईं रहमतुल्लाह अलैह केच ऐं केची। दोस्तो केची जी माना आहे केच जा रहण वारा। जी हा, केच जा रहण वारा। शाह साईं रहमतुल्लाह अलैह केच ऐं केची जो ज़िक्र पंहिंजे बैतनि ऐं वायुनि में घणा भेरा कयो आहे? जी हा, सुवाल नंबर ॿियो आहे, शाह साईं रहमतुल्लाह अलैह केच ऐं केची जो ज़िक्र पंहिंजे बैतनि ऐं वायुनि में घणा भेरा कयो आहे? सुवाल नंबर टियों ऐं आख़िरी आहे, उर्दू मकालो शाह लतीफ़ और पंजाब के शोरा। उर्दू मकालो शाह लतीफ़ और पंजाब के शोरा कंहिंजो लिखियल आहे? जी हा दोस्तो, सुवाल हिकु भेरो ॿीहर मां अव्हांखे ॿुधायां थो, अव्हां भेटाए वठो। सुवाल नंबर पहिरियों आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी सूरमी ससुई बंभोर छॾे पुन्हूअ लाइ पंधु निकिरी पई त पहिरीं मंज़िल कहिड़े हंधि कयईं? पहिरीं मंज़िल माना जॾहिं निकिती पंधु खे थकिजी पई त किथे अची वेठी ऐं उते मंज़िल कयईं, कुझु घड़ियुनि लाइ केतिरो वक़्तु वाइन पहिरीं मंज़िल यानी बंभोर खां जॾहिं निकिती त पहिरीं मंज़िल कहिड़े हंधि कयईं ऐं उनखां पोइ वरी ससुईअ पंहिंजो पंधु पुन्हूअ पोयां अॻिते हली वई त पहिरीं मंज़िल कहिड़े हंधि कयईं, उन जॻह जो तव्हां नालो लिखी मोकिलींदो। सुवाल नंबर ॿियो आहे त शाह साईं रहमतुल्लाह अलैह केच ऐं केची जा रहण वारा, केची माना केच जा रहण वारा जो ज़िक्र पंहिंजे बैतनि ऐं वायुनि में घणा भेरा कयो आहे? सुवाल नंबर टियों आहे, उर्दू मकालो शाह लतीफ़ और पंजाब के शोरा कंहिंजो लिखियलु आहे? ऐं हाणे उन्हनि महिरबानी दोस्तनि जा नाला जिन असांखे हिन हफ़्ते टिनी सुवालनि जा सही जवाब ॾियारे मोकिलिया आहिनि। ॻोठ हाजी ग़ुलाम नबी शर खां मोहम्मद नवाज़ शर
खिपरे खां हाजी अब्दुल जलील लगारी, आजिज़ खोखर, नौशर फिरोज़ खां मीर हसन महर, आजिज़ गुल हसन महर, वफ़ा नूर मोहम्मद महर, उठ मोहम्मद बचल महर खां मीर वक़ार अहमद महर, ग़ुलाम मुस्तफ़ा महर, सागर कॉलोनी लाड़काणे खां सागर साजिद अली मुगरी, सारंग मुगरी, प्रीतम आबाद खां फ़कीर मंज़ूर मरी, मोहम्मद रहीम बिरोही, अब्दुर्रहीम बिरोही, खानपुर जूणिजे खां मोहम्मद ख़ान बिरोही, ॿेर वारी नई आबाद खां वफ़ा ॾेवन कुमार, सांगड़ खां खमीसोमल विशनाणी, उमरकोट खां रामचंद उड, स्टेशन अलहदादानी, ॻोठ उनड़ खां राजा रफ़ीक अहमद शेख, सखर खां डॉक्टर अली शेर शेख, ढिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार, भील कॉलोनी खिपरे खां रामलाल भील, बेगना मोरीअ खां मास्तर रबड़िनो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो, शाहिद अली समो, ॻोठ हाजी हसन समेजे जाती खां अल्ह ॾिनो समेजो, ॻोठ ग़ुलाम अली चांडिए खां नूर हसन चांडियो, दरगाह पीर वसण शरीफ़ खां नाज़ुम अली शर, मिसकीन मोहम्मद हाशिम मजीदानो, दरगाह सैयद तिला शाह खां फ़कीर गुल मोहम्मद चांडियो, ॻोठ हाजी याकूब मरी खां मोहन दास ओड, काठड़ी खां अल्लाह वरायो मरी, ॻोठ सैयद आकिल शाह खां ताराचंद भील, ॻोठ मौला बख़्श चांडे खां अज़ीज़ रहमान चांडियो, ॻोठ काज़ी मोहम्मद सोलंगी खां अब्दुल वाहिद सोलंगी, ॻोठ ख़लीफ़े मोहम्मद हयात जूणिजे खां इबू पोटो पुनल राही, डेंगाण भुरड़ी खां नूर मोहम्मद सोलंगी, शाहपुर चाकर खां सिकंदर गुल ओड, काछे राजे ॻंढे खां जानी जान मोहम्मद बिरहमानी, काज़ी अहमद खां गाज़ी ख़ान खोसो, ॻोठ हाजी सोबदार चांडे खां मोहम्मद इसहाक चांडियो, ॻोठ ग़ुलाम हुसैन गाॾी खां रफ़ीक अहमद गाॾी, ॻोठ मोहम्मद इब्राहिम लगारी खां ग़ुलाम अली लगारी, ॻोठ अल्ह ॾिने खोसे खां ग़ुलाम हुसैन खोसो, ॻोठ सुहारो ख़ान जत खां परदेसी पोड़ो ख़ान जत, ॻोठ गुल मोहम्मद ख़ासिली नबीसर रोड खां मास्तर हबीबुल्लाह ख़ासिली, मोहम्मद अली ख़ासिली, सिकंदर अली ख़ासिली, ॻोठ मोहम्मद वारस चांडे खां अली अकबर चांडियो, ॻोठ आगा ख़ान जतोई खां मीर मुमताज़ अली जतोई, ॻोठ ठरी निज़ामानी खां सिराजुद्दीन निज़ामानी, ॻोठ आलम ख़ान ज़रदारी खां ज़ाहिद हुसैन ज़रदारी, ॻोठ आबाद मजीदाने खां वफ़ा जान मोहम्मद मजीदानो, ॻोठ वज़ीर ख़ान ज़रदारी खां अल्ताफ़ हुसैन ज़रदारी, ॻोठ जान मोहम्मद आलमानी खां मुमताज़ अली आलमानी, मीरपुर ख़ास खां एस एम बलोच, ॻोठ अहमद ख़ान मुरादानी खां अल्ह जुड़ो मुरादानी, मास्तर नूर मोहम्मद मुरादानी, दरगाह आरडो थर खां फ़कीर होत ख़ान खोसो, ॻोठ काछे पट गुल मोहम्मद खां जावेद जबार लगारी, कासिम ॻोठ ख़ैरपुर मीरस खां ग़ुलाम हैदर फुल पोटो, ॻोठ हयात सहते खां उस्ताद नाज़ ख़मीसो ख़ान सोलंगी, तलार खां अली मोहम्मद जूणिजो, ॻोठ आली जूणिजे खां अब्दुल्ला नाज़ जूणिजो, शहर ठारू शाह खां मोहम्मद अशरफ उजण, शदादपुर खां एम शरीफ़ छुटो, रोशन आबाद खां मेवो ख़ान अलियाणी, शहर सराड़ी खां मोहम्मद याकूब कीरियो, नई बस्ती शदादपुर खां माशूक अली सोलंगी, अल्लाह बचायो सोलंगी, शालमानी स्टाफ खां उस्ताद रजुब अली खोसो, ॻोठ पुनल ख़ान चांडे खां अमीर बश चांडियो, शहर बांधी खां इरशाद अली उजण, शहर अठ मोरी खां अल्लाहदाद गोरचाणी, ॻोठ मौलवी ख़ैर मोहम्मद अहमदानी खां अहसानुल्लाह लगारी, ॻोठ अहमद ख़ान मरी खां राशिद अनीस ख़ासिली, दरगाह झोक शरीफ़ खां फ़कीर अब्दुल हुसैन जिसकाणी, अता हुसैन जिसकाणी, ॻोठ बहादुर ख़ान जलबाणी खां फ़कीर मोहम्मद अशरफ जलबाणी, मंज़ूर अहमद जलबाणी, उॾेरोलाल स्टेशन खां आज़ाद अबू बकर छुटो, शहर चंबुड़ खां प्रिंस एम इब्राहिम शेरानी, ॻोठ ख़ान मोहम्मद उनड़ खां मोहम्मद याकूब उनड़, ॻोठ खाड़क थर खां शेर मोहम्मद खोसो, अब्दुल्ला ख़ान खोसो, राणो ख़ान खोसो ऐं हाजी शरीफ़ खोसो, ॻोठ फुल खुई थर खां गुलहसन नोड़ियो, झुॾे खां अली हसन ख़ासिली, ॻोठ मेवे ख़ासिली खां क़ाइम ख़ान ख़ासिली, हाजी ख़ान ख़ासिली, अल्लाह नवाज़ ख़ासिली, शहर भिटशाह खां हाजी शफ़ी मोहम्मद थहीम, मोहम्मद मज़ार ख़ान फ़राश, ग़ुलाम सरवर थहीम, शहर सांगड़ खां लाल ख़ान ख़ासिली, शहर जुंग शाही खां मीर आशिक लतीफ़ बिरोही, खाहू राहू खां राहिब अली
लाड़िक। जी हा दोस्तो, खाही राहुआ या खाहू राहू खां राहिब अली लाड़िक। शर 60 मेल खां साबिर ग़ुलाम रसूल माटी। दरगाह सखी ॼाम ॾातार खां एजाज़ आलम विस्तड़ो। काछे राॼे ॻंढे खां जानी जान मोहम्मद बिरहमानी। दरगाह दाइम शाह बुखारी खां ख़ामोश ख़ैर मोहम्मद अबड़ो ऐं कंबरकोट मुगरी खां मोहम्मद इस्माइल मुगरी। जी हा दोस्तो, ही ॻोठु आहे खाही राहू खां राहिब अली लाड़िक। हिननि सही ख़तनि मां असां कुणो कढायो आहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोड्यूसर मोहतरमा नाइमा सिद्दीक़ खां। जी हा दोस्तो, अॼु जंहिं महिरबान जो ख़त कोने में निकितो आहे उहो केरु थी सघे थो। यकीनन हर को दोस्त चवंदो त पंहिंजे दिलि में त मतां मुंहिंजो नालो हुजे। हेतिरनि सारनि ख़तनि मां असां कोनो कढायो, कंहिं हिक जो कोनो निकितो आहे। त इन खां पहिरीं ॿुधायां त गुज़िरियल प्रोग्राम में जंहिं दोस्त जो असां ख़त कोने में निकितो हो उहो शहर जुंग शाही जो रहवासी आहे मोहतरम मीर आशिक़ लतीफ़ बिरोही साईं, जंहिंजो तारीफ़ बि पतो आहे ऐं पसंदि जा कलाम बि आहिनि। त पहिरीं ॿुधाए था छॾियूं दोस्तो त अॼु कुणो कंहिंजो निकितो आहे। जी हा दोस्तो, उहो कुणो निकितो आहे असांजो मोहतरम दोस्त साईं आहे, किथां जो रहवासी आहे, शहर चंबड़ जो रहवासी प्रिंस एम इब्राहिम शेराणी। जी हा दोस्तो, शहर चंबड़ में ही दोस्त रहे थो, ख़त लिखंदो आहे ऐं अॼु संदसि कुणो निकितो आहे प्रिंस एम इब्राहिम शेराणी। साईं, ख़त कुणे में निकिरण ते प्रोग्राम पुछनि से पसंदि जे समूरे सथ तरफ़ां अव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं अव्हांखे गुज़ारिश आहे त ईंदड़ प्रोग्राम लाइ अव्हां पंहिंजो मुख़्तसिर तारीफ़ ऐं शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा वधि में वधि 2 कलाम असांखे ॾियारे मोकिलियो त जीअं अव्हांजे पसंदि जा कलाम ऐं अव्हांजो तारीफ़ असीं ईंदड़ प्रोग्राम में शामिलु कयूं। त हाणे उन दोस्त जो तारीफ़ जंहिंजो गुज़िरियल हफ़्ते ख़त कुणे में निकितो हो। साईं, हीउ दोस्त शर जुंग शाही जो मोहतरम आशिक़ लतीफ़ बिरोही साहिब जो तारीफ़ हिन रीति आहे। सभ खां पहिरीं साईं हिकु बैत ॾियारे मोकिलियो आहे। घर कणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसियड़ो आहे खाहोड़ियुनि खे उन पंध जो। बिरोही साहिबु, अव्हां सभिनी महिरबान ॿुधंदड़नि खे अस्सलाम अलैकुम चयो आहे त असां सभिनी जे तरफ़ां वालेकुम अस्सलाम चऊं था। ऐं पंहिंजे तारीफ़ में लिखियो आहे त रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां काफ़ी अरसे खां नशर थींदड़ सिंध जे लासानी सदा हयात सूफ़ी बुज़ुर्ग शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे समान हयात सुरनि सैरो तफ़रीह ऐं पंहिंजे वक़्त जे हम असर बुज़ुर्गनि सां मुलाक़ातुनि ऐं संदसि फ़क़ीरनि बाबति मशहूरु मक़बूल मालूमाती प्रोग्राम पुछनि से पसंदि में तारीख़ 16 सेप्टेम्बर 2021 ते मुंहिंजो कुणो निकितो त दिलि ख़ुशीअ में झूमण ऐं नचणु लॻी। कुणो निकिरण ते केतिरनि ई महिरबाननि फ़ोन ऐं पैगाम मोकिले मुबारकूं ॾिनियूं आहिनि ऐं सभिनी महिरबाननि जो थोराइतो आहियां। संदनि ख़ुशि ज़िंदगी लाइ दुआगू आहियां। ऐं भिटाई रहमतुल्लाह अलैह जो बि पांधीअड़ो आहियां। साईं वधीक लिखियो त भिटाई रेडियो लिसनर अंजुमन ठटे जो ऐं अॻुवाण बि आहियां। समाजी कम बि कंदो आहियां। रूहानी ख़ुशी थींदी आहे समाजी कमु करण ते। मुंहिंजो नालो मीर आशिक़ अली बिरोही, अदबी नालो मीर आशिक़ लतीफ़ बिरोही। तालीम लिखणु पढ़णु जेतिरी हिकु निजी इदारे में मुलाज़िमत कंदो आहियां। वेंदर किताबनि जो शौक़ सां मुतालो करणु रेडियो पाकिस्तान हैदराबाद समेत ॿियनि स्टेशननि तां नशर थींदड़ इल्मी अदबी तफ़रीही ऐं मालूमाती प्रोग्राम ॿुधणु ख़त लिखी हिसो वठणु। 4 किताब लिखिया अथमि।
उनजा नाला हिन रीति आहिनि: मालूमात लतीफ़ क्वीज़, भिटाई मालूमात 1992, लतीफ़ ॼाण 1994, लतीफ़ ज़हनी चटाभेटी 2019, पसंद जी शख़्सियत जी जल अंबड़। पैगाम साईं जो आहे: असीं सभु लिसनर हिकिड़े गुलदस्ते जा गुल आहियूं, जंहिंमें को बि अहिड़ो गुल न आहे जेको घटि हुजे, जंहिंमें ख़ुशबू न हुजे, सभु ख़ूबसूरत आहियूं। साईं, तव्हांजो पैगाम बहितरीनु पैगाम, तमामु सुठो, पर हिकिड़ो अर्ज़ु त अव्हांजे लिसनर दोस्तनि मां कुझु अहिड़ा बि दोस्त आहिनि जेके तनक़ीद करण जे बजाए ऐं ज़ाती जेके अहिड़ा त गुल अर्पे था असांखे लिखी मोकिलनि, त अहिड़नि दोस्तनि खे, उहे चंद दोस्त आहिनि, उन्हनि खे अव्हां कहिड़े गुल जे टोकरी में रखंदो? जेके अहिड़ा जुमिला लिखनि था जेके असां पढ़ी ऐं असां शर्मसार थींदा आहियूं त साईं जन जा अख़लाक़ छा आहे, जेके शाह साईं जे प्रोग्राम में हिसो वठनि था ऐं उन्हनि जी ॿोली। तव्हां तनक़ीद कयो, तनक़ीद बराए तामीर हुजणु घुरिजे, तनक़ीद बराए। साईं, हाणे अव्हां असांजो ॿियो ऐलान क़ौमी नशियाती राब्ते ते ॿुधी सघंदा। And whenever he calls people from the government, from opposition, from intelligentsia, people always love to meet him and come and see him. सऊदी अरेबिया और पाकिस्तान के जो ताल्लुकात हैं उनकी बहुत बड़ी तारीख़ है। सबसे पहले तो मैं मुबारकबाद देना चाहता हूँ सऊदी अरेबिया को, हिज रॉयल हाइनेस मोहम्मद बिन सलमान और His Royal Highness, His Excellency Mohammed bin Salman और His Royal Highness मोहम्मद बिन सलमान और साउद फैमिली, साउद ख़ानदान, जिनको आज ज़ाहिर है 1902 से ये सिलसिला शुरू हुआ और फिर 1932 में सऊदी अरब जो है वो बुनियाद, जब दोनों हिजाज और नजद को इकट्ठा कर दिया गया तो सऊदी अरब का क़याम अमल में आया और ये बहुत ही एक तारीख़ी अहमियत का वाक़या है, ना सिर्फ मिडिल ईस्ट की तारीख़ के लिए बल्कि दुनिया की तारीख़ के लिए। और जिस तरीके से किंग अब्दुल अजीज़ ने ये जंग लड़ी